Bismillah, alhamdulillah, wassalatu wassalam ala rasulullah sallallahu alayhi wa alihi wa sallam. A'udhu billahi minash shaitanir rajim. Bismillahir rahmanir rahim. Rabbi shrah li sadri wa yassir li amri wahlul 'uqdatam min lisani yafqahu qawli. Assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuhu. Sabni ke acho Quran sikhu Sindhi mein. Quran Pak में हज जी ॻाल्हि आहे, इस्लाम जो रुकन आहे, माना इहो रिलेटेड ॻाल्हि आहे। त अलहमदुलिल्लाह असां इन हवाले सां जीअं नईम साहब ॿुधायो त असां पंहिंजो सिलसिलो शुरू कयोसीं। अॼु इंशा अल्लाह ताला असां सिखंदासीं हिसो ॿियो, जंहिंमें पार्ट माना इहो आहे त हज ऐं हुन जा अरकान कहिड़ा आहिनि। हाणे गुज़िरियल क्लास में असां ही ॻाल्हियूं सिखिया हुआसीं, कहिड़ियूं हज जा क़िस्म कहिड़ा आहिनि, टे थींदा आहिनि: हज तमत्तु, हज क़िरान ऐं हज इफ़राद। हज ऐं उम्रे में कहिड़ो फ़र्क़ु आहे इहो बि ॾिठोसीं। अहराम कीअं थींदो आहे मर्द लाइ या औरत लाइ, उन खां पोइ अहराम जी नियत कीअं कबी आहे, अहराम खां पहिरीं ऐं पोइ जा अमल कहिड़ा आहिनि, अहराम जूं पाबंदियूं कहिड़ियूं आहिनि, उन्हनि पाबंदियुनि जी भञकड़ी थिए त उन्हनि खे चइबो आहे जिनायत, उहे कहिड़ियूं आहिनि, उन खां पोइ उन्हनि जो कफ़ारो छा आहे। टे क़िस्म जा कफ़ारा थींदा आहिनि: बुदना, दम ऐं सदको। वॾो नंढो, वॾो विचूं ऐं नंढो। माना हिकिड़ो वाजिब जिते बि रहिजी वेंदो उते दम ॾियणो पवंदो, माना हिकिड़ी कोई बि जानवर कुर्बानी लाइ, नंढो जानवर, बकरी या रिढ। अच्छा, कफ़ारे जा क़िस्म ॾिठासीं। ऐं ॿियो मीकात बाबति सम्झासीं त अहराम मके पाक में, हरम पाक में वञी न पाइबो आहे। अहराम जेको मुसाफ़िर अचे थो पियो उनखे 4-5 जायूं आहिनि मके पाक जे, माना हरम पाक जे ॿाहिरों कैबतुल्लाह शरीफ़ जे, जेके माना मके पाक में उतां उन्हनि जायुनि तो अहराम पाए अचिबो आहे। ठीकु साईं। अच्छा, अलहमदुलिल्लाह इहो असां सिखियासीं। हाणे असांजो माना इहो हुयो त भई जेको हज तमत्तु आहे, जेको क़िस्म आहे, उन में उमिरो बि थींदो आहे ऐं हज बि थींदो आहे। ऐं फ़र्क़ु कहिड़ो आहे उमिरे ऐं हज में, उहो ॾिठोसीं त उमिरे में जेके ॻाल्हियूं आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि ख़ासि। नियत कबी आहे, अहराम पाइबो आहे, उन नियत सां, माना नियत उहो अहराम ॻाल्हि साॻी आहे। उमिरे जी नियत, अहराम उमिरे जो, इहा ॻाल्हि हिकिड़ी आहे। उन खां पोइ तवाफ़ कबो आहे, उहो वाजिब आहे उहो। उन खां पोइ सही थींदी आहे, जेको सफ़ा ऐं मरवा जे टकरियुनि जे विच में 7 चकर ॾिबा आहिनि। उन खां पोइ हल्क़ या कसर थींदो आहे, इहो अॼु थोरो ॾिसंदासीं। ऐं पाण लास्ट टाइम असां कयोसीं सिर्फ़ु अहराम ताईं, तवाफ़ सही ऐं हिन ते कोन पुॼी सघियासीं। त उमिरे में ही शयूं आहिनि ऐं हज में बि इहे शयूं आहिनि। ठीकु आहे, माना उमिरो इहो थियो, इहो थियो उमिरो। उन खां अलावा जेको हज जो पार्ट आहे उहे 3 शयूं आहिनि: वक़ूफ़ अरफ़ात, रमी ऐं क़ुर्बानी। अॼु इन्हनि ते पुॼी न सघंदासीं, इहो असांजो हिसो नंबर 3 हूंदो इंशा अल्लाह ताला, जंहिंमें फ़क़ति ऐं फ़क़ति हिननि जी ॻाल्हि थींदी। अॼु असां हिन खे पूरो कंदासीं इंशा अल्लाह ताला, उमिरे खे सम्झंदासीं पूरी तरह। हाणे हज तमत्तु माना पहिरीं उमिरो कबो, पोइ हज कबो। अहराम पाए नियत कबी उमिरे जी, उमिरो ख़तमु करे अहराम लाइबो, पोइ वरी हज जे लाइ अहराम पाइबो। उहो अची ॾिसंदासीं इंशा अल्लाह ताला नेक्स्ट सेशन में। ऐं ॿी ॻाल्हि अहम कहिड़ी, त उमिरो काबतुल्लाह शरीफ़ में हिते तवाफ़ थींदो आहे ऐं सही बि हिते ई थींदी आहे। सफ़ा ऐं मरवा जूं पहाड़ियूं आहिनि हिननि जे विच में, ऐं उमिरो हिते ई रहंदो। जॾहिं हज ते अचिबो त पोइ मके शरीफ़ खां ॿाहिरि वञिबो। पोइ काॾे आहे, पोइ मिना बि थींदो, मुज़दलिफ़ा बि थींदो, अरफ़ात जो मैदान बि थींदो। अरफ़ात जो मैदान जेका हुते दुआ घुरिजे थी, राति न रहिबी आहे, उहो असल हज आहे। सुभान अल्लाह। हाणे उमिरो खां सिखूं था पिया असां। उमिरे में कहिड़ियूं ॻाल्हियूं लाज़मी हुयूं, फ़र्ज़ कहिड़ा हुया, फ़र्द अहराम, ॿियो तवाफ़। असां सिर्फ़ु अहराम पूरो कयो आहे, अॼु असां तवाफ़ सिखंदासीं। ॿिया वाजिब आहिनि उन जा कहिड़ा, 2 सही कबी आहे, ॿियो मथे जा वार हलाइण या कटाइण। हाणे अचूं था अहराम ते। हीउ जेको उमिरे में जॾहिं तवाफ़ कबो त अहराम पंहिंजे हिन जे माना मर्दनि जे लाइ हीअ चादर जेका थींदी कुल्हे जे हेठां वराइबी, उनखे चइबो आहे इस्तिबा। इस्तिबा इहो कबी त हीअ सॼो कुल्हो ख़ाली रहे। अच्छा, उन खां पोइ स्टेप वाइज़ हलूं था पिया त असां ॾिठोसीं त हीअ उमिरे जी दुआ आहे। ठीकु आहे न, माना इहो जेको आहे दुआ कजे थी पई, उन खां पोइ 3 दफ़ा तलबिये पढ़बी, अहराम पाए। ठीकु आहे, ईअं लबैक अल्लाहुम्मा लबैक पूरी वारी 3 दफ़ा लाज़मी आहे, इहा वाजिब आहे। उन खां पोइ हाणे अॼु जॾहिं असां हिसो ॿियो कंदासीं
त माना असां हज तमत्तु ई सिखूं था पिया, पर उन जो कहिड़ो पार्ट उम्रे जो कहिड़ो पार्ट तवाफ ऐं सही हल्क या कसर। उन खां पोइ हिकिड़ो 10-12 स्लाइड्स आहिनि, थोरो साईं वेझो ख़ुदा कंदो टाइम में पूरो कंदासीं, त हिकिड़ो 7 नंबर आहे, उन में अलाह पाक जी कहिड़ी हिकमत आहे उहा थोरी ॾिसंदासीं इंशाअल्लाह ताला। हाणे या तवाफ, जंहिं जाइ ते तवाफ थींदो उन जाइ खे चइबो आहे मुताफ। इहो मुताफ जेको मीम अॻियां थो अचे न, तव्हां ॾिसंदव त इहो हिकिड़ो ग्रामर जो पैटर्न आहे, जंहिं जाइ ते या जेका शइ अफेक्ट थींदी आहे कंहिं अमल सां, उनखे मीम सां हसाइबो आहे। जेको आहे न मुख़बरी कबी आहे कंहिंजी, फॉर एग्ज़ाम्पल मुख़बरी कबी आहे न, त जेको मुख़बरी कंदो आहे न, त जंहिंजी मुख़बरी थींदी आहे इनखे चइबो मुख़बरी में मीम अची वेंदो, ऐं जेको या मुख़बरी कंदो उहो मुख़बर आहे। फाइल मफ़ऊल ऐं फेल थींदो आहे। त मीम उहा ई शइ त जिते तवाफ थिए थो उनखे चइबो मुताफ। ठीकु थी हिकिड़ी ॻाल्हि। हाणे तवाफ लाइ नियत लाज़मी आहे। हाणे उम्रे जी नियत थी वई, एहराम पाइजी वियो, उहा नियत अलॻि थी। हाणे जॾहिं तवाफ लाइ ईंदो माण्हू, तवाफ नियत करे पोइ शुरू कंदो। उहा नियत छा आहे? इहा अरबी में मां नथो पढ़ां, सिंधी में आहे त ए अल्लाह अज़्ज़ व जल, बेशक मां नियत यानी इरादो, उरीद इरादे में मां, आसान आहे न इरादो करणु, उरीद। हीउ जेको उरीद आहे, अॼु थोरो हिनखे ग्रामेटिकली सम्झिजे त कीअं आसान आहे। ॾिसो असां छा चवंदा आहियूं, औज़ बिल्लाह, मां पनाह घुरां थो, उहो ई साॻियो ई तरीक़ो आहे उरीद। औज़ मां पनाह घुरां थो, हिते उहो ई आहे उरीद, मां इरादो कयां थो, ऐं इन्नी बेशक मां इरादो कयां थो। तवाफ बैतुल हरम, तवाफ जी हरम जे बैतुल हराम जे तवाफ जी। फयस्र, यस्र माना युसरा जेको लफ़्ज़ आहे न, उहो आसानी लाइ आहे। पोइ उनखे मुंहिंजे लाइ आसान बणाए, ली मुंहिंजे लाइ, तक़ब्बल, हुनखे क़बूल कर, मिनी मूंखां, सबअत, ही लफ़्ज़ आहे सबअत, इन जो तर्जुमो छा आहे? 7। इन्हनि 7 फेरनि खे क़बूल फरमाए, 7 फेरनि खे शवात लिलाए, जेके सिर्फ़ तुंहिंजे कारण आहे। हाणे ही जेको सबअत आहे न, इन खे अॻिते हली ॾिसंदासीं। हाणे छा थींदो, स्टेप कहिड़ो आहे? पोइ तकबीर चई, थोरो सुरी हजर अस्वद जे सिध में अची उनखे चुमे तवाफ शुरू करणो आहे, जीअं कबतला शरीफ़ पंहिंजे खाॿे पासे हुजे। हाणे जेकॾहिं हजर अस्वद खां परे आहे माण्हू, इस्तिलाम करे तवाफ करणो आहे। अचो इहे ॿ लफ़्ज़ सम्झो। तकबीर छा आहे? तकबीर थींदी हथ कननि ताईं खणी, हीअ जेका मुंहुं हुजे ऐं हथ जी तिरिन जो रुख हुजे, उहो हजर अस्वद जे मां कबतला शरीफ़ जे तरफ़ हूंदो। ऐं पढ़बो छा? बिस्मिल्लाह अल्लाह अकबर वलिल्लाहिल हम्द, पोइ हथ लाइ छॾिबा। त इहा तकबीर थी वई। उनखां पोइ इस्तिलाम आहे, माना जॾहिं तवाफ शुरू करणो आहे, हजर अस्वद खे चुमी ॾियणु सुन्नत मुअक्कद आहे। उन हथ रखी हथ चुमण या उनखे सिधो चुमण मुअक्कद आहे। पर एतिरी रशा, माना 3 मिलियन माण्हू था अचनि, 2.5-3 मिलियन माण्हुनि ताईं, उनमें जेके नसीब थिए इहा ॻाल्हि। पर पोइ इहो बि आहे त परे खां बि उन ॾे इशारो करे इस्तिलाम करे सघिजे थो पियो। ठीकु आहे, हीअं इशारो करे उहे पंहिंजा हथ चुमजनि, मां इस्तिलाम थी वियो। हाणे इन जो त फिज़िकल ॾिसूं ग्राउंड ते कीअं थी थिए ॻाल्हि, उते मक्का मुकरमा में। हाणे हीअ आहे हजर अस्वद। हीअ जेको ॿाहिरियों आहे न, हीअ चांदी जी प्लेट आहे, इन में हिनखे सिक्योर कयो वियो आहे। हजर अस्वद जी हिकिड़ी पंहिंजी तारीख़ आहे, चोरी थियो वियो आहे, उनखे टुकड़ा थियो वियो आहे पत्थर, उहे माना तक़रीबन 14 टुकड़ा थिया आहिनि कंहिं वक़्त में। पोइ कंहिं जेका माना तुर्क ख़लीफ़े 8 माना हिन में जेके टुकड़ा कढाए करे उहे हिन में रखिया आहिनि। 8, 6 अञा ॿियनि जाइनि ते आहिनि, पर हीउ महफ़ूज़ थियल आहे 4 में। इन करे पोइ हिनखे चांदी सां बाक़ाइदे हुनजो कवर ॾेई करे न तमामु महफ़ूज़ कयो वियो आहे। अंदरि आहे ही हजर अस्वद कारो। तवाफ हजर अस्वद वारी कुंड खां शुरू करणो आहे। जो कबतला शरीफ़ खे कुंडूं आहिनि न, 4 कुंडूं अथसि। अचो ॾिसूं था कीअं। हिकिड़ी अहम ॻाल्हि, जॾहिं असांखे तकबीर करणी आहे त सॼो कुलो जेको ख़ाली आहे उहो हजर अस्वद जे खॿे पासे रहे। माना असां अहिड़ी लाइन में बीहंदासीं त जीअं असां हिते बि पोइ शुरू कयूं त हजर अस्वद माना तवाफ जे शुरू में असांजी शामिल थी वञे। कीअं? ॾिसो, हीअ आहे तस्वीर। ही सऊदी अरब वारनि माना मके जे जेको बि हुनजो इंचार्ज आहे, हुननि हिकिड़ी लाइन हिते पट ते कढाए छॾी आहे, बाक़ाइदे फर्श ते सॼी इहा लाइन हली थी वञे।
जेका हजर अस्वद जी जेका हीअ कुंड आहे न, हीअ काबतुल्लाह शरीफ़ जी, ही उन कुंड में लॻल आहे। इहा पूरी लाइन हलंदी थी वञे त जीअं जेको वञे हुनखे ख़बर पए त हीअ जाइ अची वई आहे हजर अस्वद जी। इतां शुरू थींदो हिकिड़ो फेरो अची इते ई ख़तम थींदो। जॾहिं ख़तम थींदो त वरी इस्तिलाम कबो। तकबीर हिकिड़ो दफ़ो थी वई, पोइ वरी छा कबो? इस्तिलाम कबो, माना उनखे हजर अस्वद खे चुमे करे हथ, माना या जेकॾहिं परे आहे त इस्लाम हीअं करे हथ चुमी पोइ माण्हू अॻिते हलंदो। हाणे हीअ जेका पोज़ीशन आहे न, हीअ नंढड़ी, हीअ कुंड वारी ऐं हीअ एरो वारी, हीअ ऐं हीअ ग्रीन आहे, इहे टे छा आहिनि? हीअ ग्रीन लाइट आहे जेका मथे, जेके असांजे मुल्क जेके अलाह साईं नसीब कयो आहे, विया हूंदा ॾिठो हूंदो त राति जो इहा लाइट मथे ॿरंदी आहे, छो जो ॾींहं जो पटी नज़र न ईंदी त इहा ॿुधाईंदी आहे त इहा कार्नर आहे हजर अस्वद जी। तव्हां हिते अची विया हो त तव्हांजो हिकिड़ो फेरो पूरो थी वियो, हाणे ॿिए फेरे खां पहिरीं इस्तिलाम कयो। अच्छा, हीअ नंढी कुंड छा आहे? इते कबी नियत। नियत कबी तव्हां ॾिसो इन करे छो हिन पटे जे थोरो हेॾो त जीअं असांजो सॼो कुल्हो उहो हिते रहे, हजर अस्वद जे हिन पासे। ठीकु आहे। उन खां पोइ जॾहिं नियत कबी, थोरो सुरी करे उहो हिन लाइन ते अचिबो ऐं पोइ इस्तिलाम कबो बिल्कुलु हजर अस्वद जे सिध में, जिते हीअ पटी ठही पई आहे। इस्तिलाम इते थींदो। उन खां पोइ लिखो था अॻिते इंशाअल्लाह ताला इहो थी वियो। हाणे इस्तिलाम जॾहिं थी वियो त हाणे माण्हू हीअं पाण खे टर्न करे हेॾे हलंदो, हाणे तवाफ शुरू कंदो। ठीकु आहे। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेकॾहिं थोरो सम्झिजे, छो जो असां हिते जेको क़ुर पाक आहे, ही हज जो सम्झूं था न पिया, इहो हर ॻाल्हि में थोरो असांखे लफ़्ज़नि खे सम्झणो आहे, तदब्बुर करणो आहे। ऐं उमे जी जॾहिं एहराम जी नियत कई हुई त उन में ही लफ़्ज़ हुया, अल्लाहुम्म इन्नी उरीदुल उम्रत फयस्सिरहा। जॾहिं असां तवाफ़ जी नियत कई आहे उन में छा लिखियो आहे? अल्लाहुम्म इन्नी उरीदु तवाफ़ बैतकल हराम फयस्सिरहु। इत्या फयस्सिरहा, इत्या फयस्सिरहु। इहो छाजे करे हा आहे उते हुआ? उहो हिन लफ़्ज़नि जे करे। जंहिं जी असां नियत कई आहे न, उहो उम्रो फेमिनिन वर्ड आहे। अरबी में इट न थींदो, आइदर इट इज़ मोनिस और उहो मुज़क्कर आहे। चाहे सिज हुजे, चाहे चंड, धरती हुजे, माण्हू हुजे, जानवर हुजे, ही हूंदो या शी हूंदो। हाणे ही उम्रो लफ़्ज़ जे मुताबिक़ ता मरबूता हिन में आई आहे, इहो शी आहे। जॾहिं ता मरबूता ईंदी आहे त पोइ हु जे बजाए हा पढ़बो आहे, फयस्सिरहा, अलिफ अची वेंदो आहे। हिन ता ख़तम थी वेंदी आहे या हे थी वेंदी आहे, हे खे अलिफ ईंदो आहे हा, ऐं हिते थींदो फयस्सिरहु, छो जो इहो मुज़क्कर आहे, तवाफ़ मुज़क्कर आहे। ठीकु थियो। अॻिते हलूं था पिया। हजर अस्वद जी हीअ कुंड आहे, इनखे छा चवंदा आहिनि? अरुकनु अल हजर अस्वद या अरुकनु अल अस्वद बि चवंदा आहिनि। इहा थी कुंड। हलंदासीं कीअं? हेॾे हलंदासीं। ठीकु आहे। जीअं काबतुल्लाह शरीफ़ पंहिंजे खॿे पासे ते हुजे असांजे, त इहो एंटाई क्लॉक वाइज़ हलंदो। छा ईंदो पहिरियों हिते? ही जेका कुंड आहे हिनखे छा चइबो आहे? अरुकनु अल इराक़ी। इहा कुंड इराक जे माना डायरेक्शन में थिए थी पई। उन खां पोइ हीअ जेका कुंड ईंदी, जेका 3 नंबर आहे, हीअं करे हीअं फिरबो त हिनखे चवंदा आहिनि शामी कुंड, ऐं हिनखे चवंदा आहिनि यमनी कुंड। यमन तरफ़, यमन सऊदी अरब जे माना ओभर में आहे, उन सॉरी ॾखण में, साउथ में, उहो यमन आहे, हेठि यमन आहे। अच्छा, हाणे रुकुन माना थंभो थींदो आहे न, रुकुन इस्लाम जा रुकुन थींदा आहिनि न। हाणे ही कुंड खे रुकुन न चइबो आहे, पर ही आहे थंभो, पर छो जो हिते कुंड थो ठाहे न, इन करे ही कुंडूं आहिनि 4, उन्हनि कुंडुनि खे नाले ई इन्हनि सां सॾियो वेंदो आहे। रुकुन इराक़ी, रुकुन शामी, रुकुन यमानी या यमनी चइजे, ऐं ही हजर अस्वद जो। इहो थियो तवाफ़ जो हीअं फेरो एंटाई क्लॉक वाइज़। तवाफ़ जा 7 फेरा न, वरी नंबर 7 आयो आहे हिते। तवाफ़ जा 7 फेरा आहिनि। हर फेरे लाइ कुझु दुआऊं आहिनि, पर जेका दुआ यादि हुजे या दिलि में अचे उहा घुरी सघिजे थी, का पाबंदी कान्हे का। पर बहितर आहे जेकॾहिं 3 कलमो बि पढ़े उन्हनि दुआउनि सां गॾु, छो जो उन में अलाह पाक जे घर जो तवाफ़ थो थिए। अलाह पाक जी सभ खां बहितरीन तारीफ़ हिकु त कलमे में आहे, ला इलाहा इल्लल्लाह,
मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ॿियो आहे टियों कलमो सुभानअल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। बहितरीन कामयाबी आहे। हाणे जेके पहिरियां थींदा 7 चकर पर जेके पहिरियां 3 चकर थींदा आहिनि या 3 फेरा थींदा आहिनि उनखे रमल चइबो आहे। हिन जी पंहिंजी हिकमत आहे। उहो टाइम हुयो जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम ॾिनो वियो त रमल करे तवाफ कनि। उनजो हिकिड़ो हिस्टोरिकल बैकग्राउंड आहे, उनमें कोन था वञी सघूं हींअर। पर उनमें थींदो छा आहे, उनमें थोरो ई न सीनूं कढी थोरो ई पलवनि खे माण्हू पुलनि खे लोॾे सीनूं ताणे थोरो हल्का हल्का पेर करे हले ॼमी करे, इहो रमल आहे। हाणे हीअ 7 फेरा। पहिरियों फेरो शुरू थियो एंटी क्लॉक वाइज़, हिते अची पूरो थियो इस्तिलाम थींदो। ॿियो थियो इस्तिलाम, टियों इस्तिलाम, चोथों इस्तिलाम, पंजों इस्तिलाम, छहों इस्तिलाम, 7 पूरो थियो तॾहिं बि इस्तिलाम कंदो, पोइ थींदो तवाफ ख़तम। ठीकु आहे। हाणे ही कतला शरीफ़ जी तस्वीर आहे, डायग्राम आहे। ही जेको आहे हिन ते हतीम लिखियो पियो आहे। ही टुकड़ो हतीम आहे, इहो टुकड़ो कबतला शरीफ़ जो पार्ट आहे। इहो छो न हिन खे पूरी भितियूं ठही सघियूं आहिनि। इहो कबतला शरीफ़ जे कॾहिं इंशा अल्लाह ताला लेक्चर में ॿुधाइबो त कुरैश वारनि जॾहिं ठाहियो हुयो उन्हनि चयो त हलाल जे कमाई मां असां ही ठाहींदासीं। इहो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में इहो थियो आहे त हुननि जा एतिरा कठा थिया जो हू हेतिरो टुकड़ो ठाहे सघिया, पर ही न ठाहे सघिया। उनजे बावजूदि ही टुकड़ो कबतला शरीफ़ जो हिसो आहे। ऐं जंहिं हिते निमाज़ पढ़ी सम्झो कबतला शरीफ़ जे अंदरि निमाज़ पढ़ी। इहो हदीस मुबारक में आहे। आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा जे अनहा जे हवाले सां इहा हदीस मुबारक नक़ल थियल आहे। अच्छा, उमरो जेको थींदो उहो या तवाफ जेको थींदो सॉरी उहो हिन हतीम जे ॿाहिरां थींदो, अंदरां न थींदो, छो जो पूरो कबतला शरीफ़ कवर करणो आहे। हतीम आहे, हीअं थींदो। अच्छा, उन खां पोइ हीउ ॾिसो केॾो वॾो नज़ारो आहे। लखे माण्हू अचनि था पिया एंटी क्लॉक वाइज़ हलनि था, एंटी क्लॉक वाइज़, एंटी क्लॉक वाइज़ लखे हर साल ही क्लॉक वाइज़ एंटी क्लॉक वाइज़। न फ़क़ति इहो, पर जॾहिं असां सही ते वेंदासीं, जेके सफ़ा ऐं मरवा जे विच में जेके जेके माना ही फेरा कजनि था पिया, फेरो न उहो हिकिड़ो चकर आहे। ही हिकिड़ो चकर थींदो हिते, ऐं जॾहिं मोटंदो त ॿियो थींदो, वरी ही टियों थींदो। इहो सर्किल न आहे, हिननि ॿिन्ही जे विच में सर्किल न आहे। हिकिड़ो पासो वञणु थियो त हिकिड़ो पूरो थी वियो, मोटी ईंदो त 2 थी विया। अहिड़े नमूने सां हितां शुरू कबो, हिते ख़तमु कबो। ऐं तव्हां ॾिसो त हिते शुरू थी एंटी क्लॉक वाइज़ थो वञे, वरी कीअं थो वञे एंटी क्लॉक वाइज़। इहे बि 7 फेरा हिन जा, कबतला शरीफ़ जा 7 फेरा। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त ही एंटी क्लॉक वाइज़ तव्हां ॾिसो त हिकिड़ो कुदरत जो कानून कहिड़ो आहे। हर शइ एटम मां ठहियल आहे। असां जेके दोस्त वेठा हूंदा, साइंस सभिनी पढ़ी हूंदी यकीनन। हर शइ एटम आहे, उनमें न्यूक्लियस आहे विच में एटम में, जंहिंमें प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन थियनि था पिया, ऐं पोइ ही इलेक्ट्रॉन थियनि था पिया, जेके हिन जे चौधारी गॾु फिरनि था पिया। ठीकु आहे, न्यूक्लियस जे ऐं न्यूक्लियस जे चौधारी कीअं था फिरनि, सभु एंटी क्लॉक वाइज़ था फिरनि। हिकिड़ी इहा ॻाल्हि अहम आहे एंटी क्लॉक वाइज़ थी, त दुनिया जो सॼो कानून एंटी क्लॉक वाइज़ ते बीठल आहे। अहिड़ी तरह अल्लाह पाक इंसान खे बि पाबंद कयो एंटी क्लॉक वाइज़। केॾी वॾी हिकमत आहे हिन में। हिकु ख़बर हूंदी त इहा शइ ईअं आहे। अच्छा, हाणे ही बि एंटी क्लॉक वाइज़, तवाफ बि, साई बि एंटी क्लॉक वाइज़। ऐं तवाफ जा 7 फेरा, साई जा 7 चकर, ईअं हिकु ॿियो। हिन 7 में बि हिकमत आहे, ॾिसूं था पिया। हाणे जॾहिं तवाफ थी वियो या तवाफ थिए थो पियो त तवाफ जे दौरान इंतिहाई अज़मत वारियूं ऐं बाबरकत दुआ जी क़बूलियत जूं जायूं आहिनि, उन्हनि जी असांखे ॼाण हुजणु लाज़मी आहे। हिकु आहे मीज़ाब रहमत, ॿियो आहे रुकन यमानी, टियों आहे मुक़ाम मुल्तज़िम, चोथों आहे मुक़ाम इब्राहिम। इहे 4 जायूं आहिनि वॾियूं मोतबर ऐं वॾी फज़ीलत वारियूं आहिनि। कीअं ॾिसो, मीज़ाब रहमत छा आहे? मीज़ाब जो मानो आहे परनालो। ही परनालो आहे न, हिन ते कबतला शरीफ़ जे मथां पाणी मींहं जो कढण जे लाइ ही परनालो आहे। हिन जे मथां न हिकिड़ी ही स्पाइक्स लॻल आहिनि त जीअं हिन जे मथां पखी न वेहनि, ये सन्हियूं सन्हियूं स्पाइक्स लॻल आहिनि। अच्छा, इहो परनाली जी लोकेशन कहिड़ी आहे? ॾिसो, रुकुन अल अस्वद खां शुरू थियो,
तवाफ रुकन इराकी ते पुगो थोड़ो अॻिते हलिबो त ओ ही आहे पढ़णा हिनखे चइबो आहे मिज़ाब रहमत हिन जे हेठां बीही दुआऊं घुरण में वॾी क़बूलियत आहे अलाह तो ॼाणे छो कीअं पर हिन में वॾी हिकमत आहे उन खां पोइ चवंदा रुकुन यमानी उहो काथे आहे रुकुन असवद हलियो हितां हलियो तवाफ शुरू थियो हिते ईंदो त ही जेको आहे न हीअ कुंड रुकुन यमानी आहे हाणे ही रुकुन यमानी ऐं रुकुन असवद ही जेको पासो आहे न हिन कुंड जे दरमियान ही पासो इहो बि वॾो बरकत वारो आहे वॾी अज़मत वारो आहे इते घणे क़दुरु दुआ घुरणु खपे हीअ जेका असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान पाक में पढ़ियल आहे इहा दुआ घुरी आहे रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुन व फिल आखिरति हसनतुन व क़िना अज़ाबन नार दुनिया जी चङाई आखिरत जी चङाई ऐं बाहि जे अज़ाब खां छुटकारो ठीकु हाणे चवंदा मक़ाम मुल्तज़िम ही ॾिसो ही सी तवाफ थिए पियो हतीम जे ॿाहिरां थिए थो पियो ठीकु आहे ही जेको तवाफ थिए थो पियो ही आहे हज माना ही आहे हजरे असवद हिन कुंड ते ऐं ही आहे कब्ज़ा शरीफ़ जो दरवाज़ो इहो पहिरियों ग्राउंड ते हूंदो पोइ हिनखे मथे कयो वियो आहे बहरहाल हिन दरवाज़े खां हिन कुंड ताईं न इहो आहे मक़ाम मुल्तज़िम इहो तक़रीबन 2 मीटरनि जो थिए थो माना 6 फुट थींदो इहा अहम तमामु अहम जाइ आहे जिते दुआ घुरणु खपे ऐं हिनजी थोरी हिकमत हेठि ॾिसंदासीं इंशाअल्लाह ताला ॾिसो ही आहे मक़ाम मुल्तज़िम ही जाइ आहे जिते दुआ घुरणी आहे ठीकु आहे अंदर जो नज़ारो आहे सुभान अल्लाह 3 पिलर लॻा पिया आहिनि ही हजर असवद आहे पोइ ही दरवाज़ो आहे पोइ हीअ जाइ आहे मक़ाम मुल्तज़िम ठीकु थियो साईं हाणे ॿी ॻाल्हि ॾिसजे त कमाल न आहे ही जेको तव्हां ॾिसो था स्ट्रक्चर इहो हीअं असां डायग्राम में ठाहियो आहे इहो छा खे थो ज़ाहिर करे त पुराणा ज़माने जा ताला ॾिसंदव ॼणी बिल्कुलु तालो बीठो आहे सोचण जी जाइ आहे इहा केॾी वॾी हिकमत आहे हिन में उहो कीअं आहे ऐं तव्हां जेको ही दरवाज़े जो की जी जेका जाइ आहे उहे दरवाज़ो ई कीअं लॻंदो आहे बिल्कुलु साॻी सूरत आहे साईं साइड में कीज़ हूंदियूं हुयूं पुराणनि इलाइक़े में जेको सिंध में असां ॾिठा आहिनि इन में माना हज करण में हिते दुआऊं घुरण में कहिड़ो दरवाज़ो क़िस्मत जो खुले थो तालो खुले थो अलाह पाक तो बहितर ॼाणे बहरहाल रिज़ेम्बलेंस इहा आहे बाक़ाइदा अच्छा ही थोरो हिन जो डायरेक्शन जेको असां ॿुधायोसीं न इन ते वधीक कोन था वञूं त थोरो टिल्टेड आहे कब्ज़ो शरीफ़ जेको आहे हीअ कुंड जेकॾहिं जाॾे फॉर एग्ज़ाम्पल ही यमानी आहे न यमनी आहे ऐं ही ईस्ट आहे हेॾो त माना ही थींदो हजरे असवद वारो न त ही जेका कुंड आहे हीअ हिनखे असां चऊं खणी इराक़ी ॾिए था पर इराक थोरो हिन लेवल ते नॉर्थ आहे हीअ इराक जी आहे पर एक्चुअल जेका नॉर्थ ॾिसजे त थोरो हेॾे आहे अहिड़े नमूने सां डायरेक्शन थोरियूं टिल्टेड आहे अच्छा उन खां पोइ आब ज़मज़म पीअणो आहे तवाफ़ ख़तमु थी वियो दुआऊं थी वई आब ज़मज़म पीअणो आहे ढव करे पाणी पीअणो आहे ऐं आब ज़मज़म पीअण वक़्तु दुआ कहिड़ी घुरणी आहे अल्लाह मिनी असलुक इल्मन नाफ़िअन व रिज़्क़न वासिअन व शिफ़ाअन मिन कुल्लि दाअ अल्लाह पाक मां दुआ घुरां थो मां सुवाल कयां थो असअलुक अऊज़ असअलु अऊज़ असअलु साॻियो लफ़्ज़ आहे इहो अऊज़ है न उरीद दुआ घुरां थो हे असअल क तोखां क माना छा तोखां दुआ घुरां थो तोखां इल्म नाफ़े नफ़े ॾींदड़ इल्म वसी रिज़्क़ ऐं शिफ़ा हर बीमारी खां इहो आब ज़मज़म साईं शिफ़ा आहे बीमारियुनि जी ठीकु साईं ऐं हर हिकु बीमारी खां शिफ़ा इहा दुआ थी वई उन खां पोइ अचिणो आहे मक़ाम इब्राहिम ते हीउ मक़ाम इब्राहिम आहे हिते छा आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे जा नक्श आहिनि क़दमनि जा उन पथरनि ते पिन ते जिते हज़रत इब्राहिम माना पथर ते जिते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बीठो हुयो ऐं उहा हुन या तमीर फरमाई आहे इहो हिते मक़ाम इब्राहिम आहे हिते 2 नफ़िल पढ़णु तमामु बरकत आहे उन खां पोइ चऊं था सही जो मरहलो थींदो इहो पाणी थी वियो मक़ाम इब्राहिम माना मक़ाम इब्राहिम ते इहे दुआ बि थी वई नफ़िल बि थी विया हाणे हलूं था पिया सही लाइ सही छा थींदी आहे ही सो हिते तवाफ़ ही पूरो थियो एंटी क्लॉकवाइज़ ऐं पोइ ही जॾहिं सही थिए थी इहा बि ॾिसो हीअं वञे थो हेॾे अचे थो हीअं एंटी क्लॉकवाइज़ थी वञे ऐं ही आहे अॼुकल्ह ही सॼो कवर थियल आहिनि बाक़ाइदे पूरा ऐं ही विदाया सफ़ा सफ़ा स्टार्ट हिते जेको सफ़ा खां थींदो स्टार्ट विदाया थींदो आहे माना स्टार्ट ऐं जॾहिं तव्हां ख़तमु कंदो हुते थींदो निहायत तव्हां लफ़्ज़ सिंधी जो आहे न निहायत ई माना इंतिहा आहे न उहो थींदो निहाया ऐं ही आहे विदाया अच्छा ही आहे सही ही जेको सफ़ा जो पोइ सफ़ा आहे
इनखे हिननि इहो बंदि करे छॾियो आहे शीशा ॾेई करे, न त माण्हू वञी मथे वेहंदा त पुराणियूं तस्वीरूं ॾिसंदो, माण्हू वेठा हूंदा हुते, ॿियो पर बहिरान हाणे बंदि करे छॾियो आहे। अच्छा, हिते हिकिड़ी ॻाल्हि इम्पोर्टेंट उहा आहे त कोहे सफ़ा खां स्टार्ट थियो ग्रीन, पहिरियों हिकिड़ो चकर हीअं फेरो, माना हिते अची ख़तमु थियो हिकिड़ो, पोइ वरी वापसि मोटंदो त ॿियो थींदो। अहिड़े नमूने सां कोह सफ़ा खां शुरू थींदो, कोहे मरवा ते अची सतों चकर ख़तमु थींदो। ठीकु आहे। हाणे हिन में ही ॿ ही ग्रीन लाइट्स थींदियूं आहिनि, हिते हिननि जे विच में मर्दनि खे थोरो तेज़ डुकणु खपे। ठीकु आहे, उहो थी वियो। हुन खां पोइ हाणे मथे जा वार लाहिण जो आहे। हिनखे चवंदा आहिनि हलक, माना पूरो जेको माण्हू मथो लाहे छॾे, जंहिंमें वार बिल्कुलु न रहे, मथो बिल्कुलु टिकणी थी वञे जीअं, त उहा थींदी आहे, उनखे चइबो आहे हल्क, माना पूरा वार लाहिण। कसर चइबो आहे जेकॾहिं माण्हू पूरा वार न लाहिण चाहे, आङुरी जेतिरा वार लाहे छॾे मथां थोरा, ठीकु आहे न, हिन जे पोर जेतिरा, उहो बि ठीकु थी वेंदो। हिकु आङुरी जेतिरा माना आङुरी जे पोर जेतिरो, पर पूरा लाहिण वधीक सवाब आहे। उन्हनि जे लाइ दुआ घुरियल आहे। वल्लाहु आलम से दिली ॾिसे थो। इहो जॾहिं थी वियो त पोइ हाणे एहराम लाहे सघिजे थो पियो। पोइ एहराम जी पाबंदियूं ख़तमु थी वियूं। उमिरि में कुर्बानी कान्हे थींदी। हिते जॾहिं माण्हू एहराम लाहींदो त पाबंदियूं ख़तमु थी वियूं, पर तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु खपे, ही हज तमत जो उमिरो हुयो। हाणे असांखे एहराम जो वरी जेके ॾींहं ईंदा, जेके हज जा ॾींहं कहिड़ा थींदा आहिनि, 5 ॾींहं, 8 ज़िलहज, 9, 10, 11, 12, इहे 5 ज़िलहज जा ॾींहं आहिनि। इन्हनि में उमिरो न थींदो आहे, पर हज जा ॾींहं इहे लोकल माण्हू तवाफ कंदा हूंदा, पर उमिरो न थींदो। इहे इन्हनि में जॾहिं हज कबो त वरी एहराम पाए हज कबो। तेसि ताईं एहराम जूं जेके पाबंदियूं लही वयूं हुयूं, उन्हनि में सवाइ हिकिड़ी पाबंदी जे ॿियूं सभु लही वयूं हुयूं। औरत ऐं ज़ाल ऐं मुड़ुस जो तलुक़ु नथो रखी सघिजे, बाक़ी ॿियूं पाबंदियूं सभु लही वयूं। उहो तॾहिं थींदो जॾहिं हज जा अरकान पूरा थींदा ऐं हज जो त जेकॾहिं एहराम लहंदो, उन खां पोइ का पाबंदी न रहंदी। ठीकु साईं, इहो थियो इंशाअल्लाह ताला। ही जेके 5 ॾींहंनि जो आहे, इहो असां 3 सेशन में, हिसे 3 में सिखंदासीं। अचो त हाणे मिरेकल नंबर ॾिसूं 7। अल्लाह अकबर। ऐं हिन में मां हिकिड़ो तव्हांजा जेके मां ही स्क्रीन शॉट्स रखिया आहिनि हिते, उहे का मां वेबसाइट तां खयां आहिनि। उहे वेबसाइट जो मां नालो बि हिन में ॾिनो आहे, ऐं जेको को हुनखे वॉच करणु चाहे त बिल्कुलु वॉच करे सघे थो पियो। हुन जूं 5-6 पार्ट्स आहिनि। ही जेके मां कढिया आहिनि, उहे हुनजे पार्ट नंबर 5 मूं कढिया आहिनि। ही छा थो चए, 7 प्राइम नंबर आहे, इहो कंहिंसां वंड न थींदी आहे, इहो अकेलो नंबर आहे। प्राइम नंबर चवंदा आहिनि अकेलो, अलाह पाक छा आहे, अकेलो। हाणे 7 नंबर हिकु पाण 7, ॿियो कॾहिं कॾहिं 7 वरी 2 अखर गॾिजी, जीअं 27 या 70, इन्हनि जी बि अहमियतूं आयूं आहिनि। कीअं 27 रमज़ान, 27 रजब ते जेको आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज मुबारक ते तशरीफ़ वठी विया। 70,000 फ़रिश्ता रोज़ पैदा थियनि था, जेके बैतुल मामूर जो तवाफ कनि था पिया। इन्हनि में 7 जो ज़िक्र आहे। हाणे हीअ असां ॾिसी आयासीं, तवाफ 7 फेरा, साई 7, हीअं हिकिड़ो चकर, हिकु करे 7 चकर। रमी जेका अॻिते थींदी, जॾहिं असां हज सिखंदासीं, जेके 5 ॾींहं हुन जा, उन रमी में चइबो आहे त शैतान खे पथर हणणु, शैताननि खे न, हिकिड़ो अक़बा थींदो आहे, ॿियो वस्ता आहे, टियों नंढो। 3 शैताननि खे घणियूं पथरियूं हणिबियूं आहिनि? 7। रमी में घणियूं पथरियूं हणिबियूं आहिनि शैतान खे? 7। ये बि 7, नंबर 7, सब माना 7, अरबी में लफ़्ज़ आहे सब आहे। 7 माना 6, सब माना 7। हाणे अचो त ॾिसूं 7 साइंस सां थी चए, कुदरती अञा हलंदासीं, हिकिड़ी छा कुदरती ॾिसी आयासीं। 7 तवाफ में, सई में, पथरियुनि हणण में। 7 अञा ॿियूं ॻाल्हियूं आहिनि कुदरती, पर उहो अञा पोइ था खणूं, पहिरियों साइंस था ॾिसूं। साइंस थी चए 7 लेयर आहिनि ज़मीन जे कोर जा, माना ज़मीन जो जेको विच आहे उनजा 7 लेयर्स आहिनि। इहो साइंस थी ॿुधाए। 7 7 कॉन्टिनेंट्स ऑन अर्थ, 7 सब। 7 seas on earth, 7 सब। There are 7 colors of the rainbow. इंडलट जेके असां चवंदा आहियूं, जॾहिं ठहंदी आहे, हुन में 7 कलर जो मजमूओ हूंदो आहे। छो 7? And memory works in 7. We can remember 7 items at a time. इहो बि साइंस थी ॿुधाए। 7
The cervical spine, मूंखे हिन हैरत में विझी छॾियो. The cervical spine has 7 stacked bones, vertebra जेके चवंदा आहिनि. 7 bones आहिनि जेके पाण में कनेक्टेड आहिनि, जेके असां स्पाइन था चऊं. अल्लाह, खुदा पाक जी डिजाइन आई आहे. Our skin is generated in 7 days. साईं ही कुरान जी कोन्हे का आयत, ही सभु कंहिंजूं कलेक्ट कयल रिसर्च कयल आहिनि. जेकॾहिं का ॻाल्हि हेठि मथे उन्हनि में आहे त अलाह पाक असांखे माफ़ कंदो, पर असां ही क़ुरान पाक जी ॻाल्हि कोन था कयूं, साइंटिफिक नॉलेज आहे. Our cells are renewed every 7 years. साइंस जा माण्हू ॼाणंदा. Inside an atom there are 7 layers of energy. तवाफ 7 भेरा कजे तो पियो, कहिड़ी ख़बर त कहिड़ी एनर्जी असांजे जिस्म में दाख़िल थिए थी पई, या कहिड़ियूं जेके बैड एनर्जीज़ आहिनि असांजे जिस्म में निकिरनि थी पई. Allah knows better. The neutral pH value is 7 between acidity and alkalinity. जेको हुनजो न्यूट्रल pH वैल्यू आहे 7. Shakespeare described the 7 ages of man. ही कमाल जी ॻाल्हि आहे. जिन केमिकल माना केमिस्ट्री थोरी घणी पढ़ी आहे, उहे ही छा थो चवे, 7 rows of the periodic table. 7 rows आहिनि हिन में. असां त कॾहिं ज़िंदगी में गौर न कयो हूंदोसीं, खोड़ दफ़ा ॾिठीसीं, इम्तिहान ॾिनासीं. हाणे ॿियूं शयूं ॾिसूं, अञा बि नेचर ते नथा अचो, ॿियूं शयूं आहिनि जेके ग़लति या सही थी सघनि थियूं. 777 माण्हुनि जो बिलीफ आहे त इहो असांजो लकी नंबर आहे. तव्हां लॉटरी में ॾिसंदव इहो 777 007 बॉन्ड, जेम्स बॉन्ड, स्ट्रॉन्गेस्ट. 7 एंशिएंट वंडर्स ऑफ द वर्ल्ड, 7 अजूबा दुनिया जा. 7 स्पेनिश सिटीज ऑफ गोल्ड. अलाए छा आहे, अल्लाह ॼाणे. फिक्टिश हिस्ट्री थी बि सघे थी पई, का हिस्टोरिकल उन्हनि जेको मिथिफिका उन्हनि जी थी सघे थी पई. एटलांटिस एंड इट्स 7 आइलैंड्स. हीअं टॉपिक का बि शइ आहे, को वीडियो हूंदी या को ॿारनि जो कुझु हूंदो, पर जेको बि आहे का सीरीज़ हूंदी 7. इन हिंदुइज़म देयर आर 7 हायर वर्ल्ड्स एंड 7 अंडरवर्ल्ड्स. हाणे नेचर ते था अचूं. अल्लाह पाक क़ुरान पाक में छा फरमायो आहे? अल्लाह उहो आहे जंहिं 7 आसमाननि खे बणायो ऐं ओतिरियूं ज़मीनूं बि. अल्लाह से हर शइ जो बसवारो आहे. इहा असां 65 नंबर सूरह अत-तलाक़ आहे, जंहिंजी 12 नंबर आयत आहे. ख़लक़ सब, ये सब अची 7 अची वियो न, सब समावात आहिनि, 7 आसमान. सूरह मुल्क में बि आहे. अच्छा, उन खां पोइ there are 7 heavens. क़ुरान पाक ॿुधाए थो पियो असांखे. and 7 earths. हाणे ॾिसी आहे क़ुरान पाक थो चवे. ही सूरह यूसुफ में आयल आहे. सुकार जा 7 साल हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे किसे में बयान थियल आहे. जेको बादशाह ख्वाब ॾिठो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ने तबीर कई त 7 साल सुकार जा थींदा, उन खां पोइ 7 साल ॾुकार जा थींदा. सब आम माना साल. 7 साल सुकार जा, 7 साल ॾुकार जा. 7 doors to hell बयान थियल आहिनि. 7 hells, 7 दोज़ख. हाणे इहो क़ुरान पाक में आहे या हदीस पाक में किथे आहे, पर बहरहाल उन रिसर्च करे इहो ॾिनो आहे, उहो असां खणी आया. उन खां पोइ हिकु तमामु अहम शइ, ऐं मूंखे साईं महसूसु थियो त हिन एॾी महिनत कई आहे, एॾियूं शयूं इन 7 ते कढी आयो आहे. हिन हिकिड़ी एॾी अहम शइ छॾी आहे जंहिंजो हुन गौर कोन कयो आहे. वल्लाह आलम हुन को रहिजी वियो आहे या ज़हन में कोन आयो अथसि. इंतहाई अहम तरीन क़ुरान पाक जी ॻाल्हि, इंतहाई अहम तरीन. कहिड़ी? वलक़द आतैनाका सबअम मिनल मसानी. सब, ऐं बेशक तोखे 7 आयतूं बार बार पढ़जंदड़. यानी सूरह फातिहा अज़ीम क़ुरान ॾिनोसीं. 7 आयतुनि खे काथे, अल्लाह फातिहा खे काथे रखे छॾियईं? अल्लाह अकबर. 7 आयतूं बार बार पढ़ण वारियूं. ख़बर आहे में कहिड़ी हिकमत आहे? सॼो क़ुरान पाक इहा उम्मुल क़ुरान आहे. ही आहे साईं 7. इहा छा आहे? इट्स अल्लाह सुब्हानहु व तआला सिग्नेचर. 7 जी मोहर लॻल. हाणे अचो हिकिड़ी लास्ट साइड 3 स्लाइड्स आहिनि, पोइ इंशाअल्लाह ख़तमु कयूं था पिया पाण पंहिंजे. अञा 2 मिनट टाइम चाहियूं. ही आहिनि साईं दी 7 कॉस्मिक थ्रोन डेज़.
अल्लाह पाक फरमायो आहे त मां ज़मीन आसमान खे ख़ल्क़ 7 ॾींहंनि में 6 ॾींहंनि में 7 त 6 ॾींहं ऐं अल्लाह पाक बार बार छा थो चए यौमुल आख़िरत यौमुल क़ियामत हिकिड़ो ॾींहुं थो ॿुधाए अल्लाह पाक 6 ॾींहंनि में दुनिया ख़ल्क़ी जेका काइनात आहे असां ॾिसूं था पिया 7 ॾींहं उहा वेड़बी उहे 6 ॾींहं कहिड़ा आहिनि असांजा कोन 24 कलाकनि वारा अलाए केतिरा बिलियन सालनि 28 or 23 बिलियन हिसाब लॻी सघाए थो पियो उन हिकिड़े ॾींहं जो इहा द बिग बैंग जेका थ्योरी आहे उनखे उन एक्सप्लेन करण जी कोशिशि कई आहे हिननि मर्द मुजाहिदनि जंहिं बि ॾाढी सुठी रिसर्च कई अथऊं त 7 कॉस्मिक थ्रोन डेज़ आहिनि उहे अल्लाह पाक 6 ॾींहं जेके कहिड़ी ख़बर असांजे 6 सेकंडनि जे बराबरि हुजनि एतिरा साल त ही ॿुधाए थो पियो त इहे 6 ॾींहं आहिनि ऐं ही 7 आहे जेको आहे 7 कॉस्मिक थ्रोन डेज़ उहो छा आहे what day is on judgment day exactly that is 7th day 6 ॾींहं जी ख़ल्क़ियल काइनात ज़मीन आसमान उहे वेड़िया वेंदा क़ुर पाक क्लियर कट ॿुधाए थो पियो वैज़न शक़त समा जेके सूरत असां पढ़ी आया साॻी ॿियूं बि उन खां पोइ 7 ॾींहं जेको क़यामत आहे उहो 7 ॾींहं परे नाहे उहे हिन 7 ॾींहं जी बार बार तलक़ीन कई वई आहे तयारी करण जी हाणे हिते असां पंहिंजो सेशन इंशाअल्लाह ताला ख़तम था कयूं हिन दुआ सां अल्लाह पाक असांखे इन ॾींहं जी तयारी करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरत हसना व क़िना अज़ाबन्नार असांखे इल्म मुनाफ़े वारो अल्लाह से नसीब फरमाए इंशाअल्लाह जेको असां सिखियो आहे उन सम्झण में अल्लाह पाक असांजे ईमान में इज़ाफ़ो फरमाए अल्लाह पाक असांखे इन हज जा तवाफ साई ऐं रमी करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं इंतहाई मोहबत सां अल्लाह पाक खे यादि करण जी उनजी वॾाई बयानु करण जी असांखे अल्लाह पाक तौफ़ीक़ नसीब फरमाए जेके हिन साल हज उमिरो करे आया आहिनि अल्लाह पाक उन्हनि जो क़बूल फरमाए अल्लाह पाक उन्हनि जे सदके असांखे बि इंशाअल्लाह तौफ़ीक़ नसीब फरमाए सम्झो इन खां पोइ दुआ घुरूं था पिया अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन साईं हिते पंहिंजो असां सेशन ख़तमु कयूं था पिया जेकॾहिं चओ त सेशन में असां पोल करे सघूं था पिया छो असां पूरे टाइम ते ख़तमु कयो आहे जेकर न त बि इंशाअल्लाह ताला सेशन इज़ over to you Sayyid Khatib Sahab for questions and answers or comments any Jazakallah khair sir, jazakallah khair.